अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास गोलो। डियर स्टूडेंट्स, हाणे ॾिसंदासीं इंसर्ट मेन्यू खे। इंसर्ट मेन्यू में सब खां पहिरीं आहे न्यू स्लाइड। तव्हां हितां बि न्यू स्लाइड करे सघो था। ॾिसो, हीउ तव्हांजो न्यू स्लाइड हिकु आहे, हिकिड़ो पेज तव्हांजे साम्हूं ओपन थियो आहे। हीअ जेके लेफ्ट साइड रखियल आहिनि इन्हनि खे असीं स्लाइड चवंदा आहियूं। अच्छा, हिते हाणे ठाहींदासीं हिकिड़ो टेबल, छो त सब खां पहिरीं टेबल जो ऑप्शन हिते मौजूदु आहे। अगरि जेके तव्हां हिते टेबल ठाहिणु चाहियो था, ॾिसो हिते बि तव्हां टेबल बि आहे, पिक्चर, आउटलाइन, स्क्रीनशॉट, फोटो एल्बम्स, ऐं हिते बि सेम ऑप्शंस आहिनि। भले तव्हां हितां यूज़ कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे या हितां यूज़ कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे। अगरि मां हिन ते क्लिक कयां थो, नंबर ऑफ कॉलम पुछे थो, मां 2 कॉलम करणु चाहियां थो, हिन ते क्लिक कंदो, हेठि सां घटाईंदो ऐं मथीं एरो सां वधाईंदो, या डायरेक्ट तव्हां लिखी बि सघो था। हिते लिखांसि थो 6 रोज़, ओके कंदुसि। साइज़ तव्हां वधाए सघो था हितां। हिते मां लिखां थो कॉलम ए, ॿिए खाने में आयो आहियां, बी सिलेक्ट करे होम में अची सेंटर कंदो ऐं साइज़ बि वधाईंदो। ठीकु आहे, त हिन में कुझु बि लिखी सघो था। अगरि तव्हांखे हेठि रो वधाइणा आहिनि त पंहिंजे कीबोर्ड टे बटन प्रेस करे सघो था। अगरि तव्हां कॉलम वधाइणु चाहियो था त हिन कॉलम खे सिलेक्ट करे राइट क्लिक करे जस्ट ईंदो इंसर्ट में। हिते ॾिसो तव्हांजो लिखियलु हूंदो इंसर्ट। अगरि हितां तव्हां नथा वधाए सघो त पोइ तव्हां इंसर्ट में अची करे टेबल्स ते बि क्लिक करे सघो था, इंसर्ट टेबल भी करे सघो था, जेका तव्हां कयो। मां हिनखे ख़तमु कयां थो सॼे बॉक्स खे। उनखां पोइ आहे हितां जेके टेबल यूज़ कयो था बि तव्हांजी मर्ज़ी आहे, इंसर्ट टेबल कयो बि तव्हांजी मर्ज़ी। हीअ ड्रा टेबल आहे, हितां तव्हां पाण टेबल्स को बि ड्रा करे सघो था। ये ॾिसो, ये टेबल असां ड्रा कयो आहे। हिन में कलर बि ॾेई सघो था मुख़्तलिफ़। उनखां पोइ एक्सेल स्प्रेडशीट, पावर पॉइंट जे अंदरि तव्हां एक्सेल स्प्रेडशीट बि ओपन करे सघो था। ये एक्सेल आहे, हिनजी साइज़ तव्हां हितां वधाए सघो था, जेतिरी साइज़ वधायो। ठीकु आहे, यानी कि पावर पॉइंट जे अंदरि तव्हां एक्सेल शीट खे बि बिल्कुलु ओपन करे सघो था। अगरि तव्हां हिन में को पिक्चर रखणु चाहियो था, जंहिंमें तव्हां कोई बि हुन में एसे वग़ैरह जेकॾहिं तव्हांखे टाइप करिणो आहे, त पोइ उनजे लाइ बहितर इहो आहे तव्हां न्यू स्लाइड में अची करे तव्हां ॾिसो तव्हां घणा पिक्चर रखणु चाहियो था, पोइ उन हिसाब सां तव्हांखे रखिणो आहे। मां हीअ रखां थो टाइटल, पोइ अञा बि मां हिनखे चेंज कयां थो, हीअ रखां थो। हिन ते क्लिक कयो आहे ऐं हिते पिक्चर ते क्लिक कंदुसि। को बि पिक्चर हितां रखिणो आहे, ठीकु आहे। हिते मां लिखंदुसि टाइटल ऐं हिते तव्हां को बि शइ तव्हां हिते टाइप करे सघो था। हीअ हिकिड़ो तव्हांजो एसे टाइप थी वेंदो। उनखां पोइ ऑनलाइन पिक्चर, जेकॾहिं तव्हां वटि इंटरनेट मौजूदु आहे त तव्हां ऑनलाइन पिक्चर भी रखी सघो था। अगरि तव्हां स्क्रीनशॉट तव्हां करणु चाहियो था त स्क्रीनशॉट भी तव्हां करे सघो था। ॾिसो, स्क्रीन क्लिपिंग ते क्लिक कंदो, ठीकु आहे। छा जी स्क्रीनशॉट खपे, तव्हां हुनखे सिर्फ़ु ड्रैगिंग कंदो, सिलेक्शन ॾींदो। ॾिसो, मां हीअ सिलेक्शन ॾियां थो, हीअ तव्हांजो अची वियो पिक्चर। उनखां पोइ आहे फोटो एल्बम। जेकॾहिं तव्हां वटि ज़्यादा तस्वीरूं आहिनि, उहे तव्हांखे बार बार जेकॾहिं तव्हां जुदा जुदा रखंदो टाइम लॻी सघे थो। फोटो एल्बम में तव्हां डायरेक्ट तव्हां हिकिड़ो न्यू एल्बम कंदो। फाइल डिस्क, कहिड़े फाइल में तव्हांजूं तस्वीरूं आहिनि, तव्हां उन ते जस्ट क्लिक कंदो, उन में तव्हांजा सभु कुझु अची वेंदा। को बि फाइल हुजे या डायरेक्ट तव्हां सिलेक्ट बि करे सघो था, जस्ट तव्हां इंसर्ट क्रिएट ते क्लिक कंदो, इहे सभई तव्हांजे साम्हूं अची वेंदा। इहे ॾिसो, मां कंट्रोल Z कयां थो। उनखां पोइ आहे शेप्स। अगरि जेकॾहिं तव्हां हिते शेप ॾियणु चाहियो था, हीअ शेप आहे तव्हांजो, को बि शेप तव्हां हिते ॾेई सघो था। शेप जे अंदरि लिखिणो आहे का बि शइ, जस्ट उन ते राइट क्लिक करे ऐड या एडिट टेक्स्ट ते क्लिक कंदो। ॾिसो, को बि तव्हां वर्ड लिखी सघो था। शेप खे तव्हां हितां कलर बि चेंज करे सघो था। हीअ कलर्स आहिनि, ॾिसो, इहा आहे तव्हांजी शेप। उनखां पोइ आहे स्मार्ट आर्ट। जेकॾहिं तव्हां हिते स्मार्ट आर्ट ॾियणु चाहियो था, हीअ स्मार्ट आर्ट आहे। स्मार्ट आर्ट तव्हां हितां बि ॾेई सघो था, हिते बि तव्हांजो ऑप्शन मौजूदु आहे, इंसर्ट स्मार्ट आर्ट। ॾिसो, मां हिन ते क्लिक कयो आहे, जस्ट ओके कंदुसि, हीअ अची आहे। अगरि तव्हांजी कलर चेंज करणु चाहियो था, चेंज कलर्स में अची
को भी कलर्स भी रखी सको था, इन्हनि जे अंदर लिखी भी सको था। ये ॾिसो ये टाइटल है, ये टाइटल भी ॾेई सको था। उनखां पोइ आहे चार्ट। तव्हां हिते जेकॾहिं चार्ट ठाहिणु चाहियो था त हीउ तव्हांजो चार्ट आहे। चार्ट भी तव्हां सिखी चुका आहियो अॻु में। जस्ट ओके कंदो। ओके करण खां बाद में हिकिड़ो एक्सेल जे अंदरि हिकिड़ो चार्ट ओपन थींदो। तव्हां उन में पंहिंजा वैल्यूज़ वग़ैरह ऐड कंदो, जेके वैल्यूज़ तव्हां ॾियणु चाहियो था। ये ॾिसो तव्हां हिन में जेको बि लिखो तव्हां उहा शइ लिखंदव, उहा शइ हिन में ऐड थी वेंदी। मां हिनखे क्लोज़ कयां थो। उनखां पोइ आहे स्टोर। तव्हां हिनखे ऑफिस में स्टोर करणु चाहियो था, पर हिन में ज़रूरी आहे तव्हांजी इंटरनेट जी कनेक्शन हुजणु खपे। अगरि तव्हां हाइपर लिंक में को फाइल रखणु चाहियो था, उहा बि तव्हां रखी सघो था। हीउ तव्हांजो ऐड सेक्शन आहे, त तव्हां हिन में छा ऐड करणु चाहियो था। हाइपर लिंक ऐड कयो, प्ले साउंड कयो, उहे बि तव्हां करे सघो था। अगरि तव्हां हिते को बि कमेंट तव्हां रखणु चाहियो था, जस्ट कमेंट ते क्लिक कंदो। ही कमेंट आहे, जेका तव्हां कमेंट लिखो। उनखां पोइ टेक्स्ट बॉक्स आहे। टेक्स्ट बॉक्स अक्सर करे इस्तेमालु थींदो आहे पिक्चर जे लाइ। जेकॾहिं तव्हां वटि को पिक्चर आहे, पिक्चर जे मथां तव्हां का बि शइ लिखणु चाहियो था, पोइ तव्हां टेक्स्ट बॉक्स खणंदो। जीअं पिक्चर आहे, मां हिन में कुझु बि लिखां थो। पोइ कलर चेंज कंदो, हितां बोल्ड भी कंदो, ऐं तव्हां हिनखे खणी भी सघो था, काथे भी तव्हां हिनखे रखी भी सघो था। हीअ तव्हांजो। उनखां पोइ आहे हेडर एंड फुटर। तव्हां हेडर एंड फुटर ते क्लिक कंदो। तव्हां हेडर में डेट एंड टाइम शो करणु चाहियो था, हर स्लाइड में डेट एंड टाइम ते चेक लॻाए अप्लाई टू ऑल कंदो, सभिनी स्लाइड में ऐड थींदो। अगरि सिर्फ़ु हिकु स्लाइड में ॾियणो आहे त पोइ सिर्फ़ु अप्लाई ते क्लिक कंदो। मां हिनखे अप्लाई टू ऑल कयां थो। ॾिसो हर स्लाइड में तव्हांजो डेट अची वियो। ख़त्म करणो आहे, जस्ट अनचेक कंदो। स्लाइड खे नंबर ॾियणा आहिनि, तव्हां अप्लाई टू ऑल कंदो, हर स्लाइड खे तव्हांजा नंबर्स अची वेंदा। अगरि इहा शइ ख़त्म कयूं, फुटर में का शइ लिखणु चाहियो था, अप्लाई टू ऑल कंदासीं, हर स्लाइड में हीअ शइ अची वेंदी। अगरि इहा शइ बि ख़त्म करणु चाहियो था, जस्ट अनचेक करे अप्लाई टू ऑल कंदो। न्यू स्लाइड कयां थो। उनखां पोइ अगरि जेकॾहिं तव्हांजी लेआउट खे चेंज करणु चाहियो था, जस्ट होम में अची लेआउट, ऐं हितां हीअ लेआउट खे चेंज कंदो। अगरि तव्हां वर्ड आर्ट वारो फॉन्ट खणणु चाहियो था, वर्ड आर्ट में कुझु लिखणु चाहियो था, वर्ड आर्ट खे तव्हां किथे बि रखी साइज़ वधाए कुझु बि तव्हां हिन में लिखी सघो था। जी साइज़ भी वधाए सघो था। ये ॾिसो इहा आहे तव्हांजो वर्ड आर्ट। वर्ड आर्ट जी कलर तव्हां चेंज करणु चाहियो था, स्टाइल चेंज करणु चाहियो था, उहा भी बिल्कुलु करे सघो था। ये ॾिसो जेका तव्हां स्टाइल रखो, ये तव्हांजो स्टाइल आहे, जेका रखो। टेक्स्ट फिल कंदो। एक कलर आउटलाइन तव्हां ॾियणु चाहियो था, आउटलाइन ॾेई सघो था। टेक्स्ट के इफेक्ट ॾियणु चाहियो था, 3D रोटेशन में करणु चाहियो था, 3D रोटेशन्स आहे। उनखां बाद में इक्वेशन्स आहिनि। तव्हां हिते मैथमेटिक्स इक्वेशन्स भी रखी सघो था, जेके ऑलरेडी तव्हां पढ़ी चुका आहियो एम एस ऑफिस में। ही सिम्बल्स आहिनि, हितां तव्हां को भी सिम्बल भी रखी सघो था पंहिंजे स्लाइड जे पेज जे अंदरि। ही ॾिसो इंसर्ट कयो आहे ऐं क्लोज़। अगरि जेकॾहिं तव्हां हिन में वीडियो रखणु चाहियो था, जस्ट तव्हां वीडियो ते क्लिक कंदो। ऑनलाइन वीडियो भी करे सघो था, वीडियो ऑन माई कंप्यूटर भी करे सघो था। ही वीडियो रखियो आहे। ये ॾिसो प्ले करणो आहे, तव्हां प्ले ते क्लिक कंदो। डियर स्टूडेंट्स, अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में ॾिसो क्लोज़ करणो आहे, ख़त्म करणो आहे, जस्ट डिलीट बटन खे प्रेस कंदो। अगरि जेकॾहिं ऑडियो क्लिप आहे, तव्हां ऑडियो भी रखी सघो था। रिकॉर्ड करणो आहे, डायरेक्ट रिकॉर्ड करे सघो था। अगरि म्यूज़िक रखणु चाहियो था त म्यूज़िक भी रखी सघो था। स्क्रीन खे रिकॉर्ड करणु चाहियो था, जस्ट तव्हां स्क्रीन रिकॉर्ड ते क्लिक कंदो। ही तव्हांजो ऑडियो एरिया जेकी शयूं था रखो। तो ही हुयो डिस्कशन तव्हांजो इंसर्ट वीडियो। इन लेसन में मूंखे इजाज़त ॾींदी आहे। नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदुसि। अल्लाह हाफ़िज़।